बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल कलामु अलल इंशाई। अल इंशाउ अम्मा तलबियुन औ गैर तलबियुन। अल तलबिय्यु मा यस्तदआ मतलूबन गैर हासिलिन वक्त तलब व गैर तलबिय्यु मा लैसा कज़ालिक। अल अव्वलु यकूनु बिखम्सति अश्याइन अल अम्र वन नही वल इस्तिफ़हाम व तमन्नी वन निदाई। पुठियां असां पढ़ी आयासीं त इल्मुल मआनी जा 8 बाब हूंदा ऐं हिकु ख़ात्मो आख़िर में ज़िक्र थींदो। उन मञा जेको पहिरियों बाब असां पढ़ियोसीं उहो इंशा ऐं ख़बर जे बारे में पढ़ियोसीं। त उन मञा असां ख़बर जी ऐं इंशा जी तारीफ़ उन बाब में पढ़ीसीं। ख़बर उनखे चवंदासीं जंहिंमें काइल खे सचो या कूड़ो चई सघिजे, ऐं इंशा उनखे चवंदासीं जंहिंमें काइल खे सचो या कूड़े जी सिफ़त लॻाए न सघिजे। पोइ ख़बर जा तमामु क़िस्म ऐं उनजो पूरो बहस पुठियां ख़तमु थी चुको। अॼोके सबक़ खां इंशा जो बहस हली रहियो आहे। इंशा जी तारीफ़ पुठियां गुज़री आई आहे, जंहिंमें असां काइल खे ॻाल्हि कंदड़ खे मुतकल्लिम खे सचो या कूड़ो जी सिफ़त लॻाए न सघूं, उनखे चइबो इंशा। जोके सबक़ में इहो ॿुधाए रहियो आहे त इंशा जा 2 क़िस्म आहिनि। इंशा जा घणा क़िस्म आहिनि? 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो इंशा तलबी, ॿियो इंशा गैर तलबी। इन ॿिन्ही जी तारीफ़ ॿुधो। इंशा तलबी चइबो आहे त केरु शख़्स जंहिं शइ खे तलब थो करे त तलब करण जे वक़्तु उहो मतलूब उनखे हासिल न हुजे। तालिब खे वक़्ते तलब मतलूब हासिल न हुजे। जेको शख़्स कंहिं शइ खे चाहे थो उहा शइ उन वक़्तु उनखे हासिल न हुजे, पोइ उनखे हासिल करणु चाहे थो, उनखे चइबो आहे इंशा तलबी। ऐं इंशा गैर तलबी चइबो मा लैसा कज़ालिक, जेको अहिड़ी तरह न हुजे। यानी जंहिं वक़्तु तालिब कंहिं शइ खे तलब करे रहियो आहे त तलब करण जे वक़्तु ई उहा शइ उनखे हासिल हुजे त उनखे चइबो इंशा गैर तलबी। ऐं अगरि वक़्तु तलब उहा शइ हासिल न हुजे त उनखे चइबो इंशा तलबी। उन खां पोइ ॿुधाई त इंशा जेका तलबी आहे उहा 5 शयुनि मां हासिल थींदी आहे। इंशा तलबी 5 शयुनि सां हासिल थींदी आहे। कहिड़नि सां? अमर, नही, इस्तिफ़हाम, तमन्नी ऐं निदा जे ज़रिए इंशा तलबी हासिल थींदी आहे। उन्हनि मां हर हिक जो तफ़सीली बहस कंदो। 5 शयुनि मां पहिरियों क़िस्म कहिड़ो ॿुधाई जंहिंसां इंशा तलबी हासिल थींदी आहे? अमर आहे। त हाणे अमर जी मुकमिल तफ़सील कंदो, वज़ाहत कंदो त अमर छाखे चइबो आहे ऐं अमर कहिड़नि माननि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। अमर जो हक़ीक़ी मानो, मजाज़ी मानो बयानु कंदो, उनजो इस्तेमालु वग़ैरह सॼो तफ़सील सां बयानु कंदो। तर्जुमो अल कलामु अलल इंशा, कलाम आहे इंशा ते। अल इंशा, इंशा अम्मा तलबियन औ गैर तलबियन, इंशा या त तलबी हूंदो या गैर तलबी हूंदो। फ़तलबी यानी जेकॾहिं इंशा तलबी हुजे त पोइ उनजी तारीफ़ करे रहियो आहे। फ़तलबी इंशा तलबी छाखे चइबो? मा यस्तदआ, उहो जो चाहे मतलूब खे, गैर हासिल वक़्त तलब, जेको न हुजे हासिल तलब जे वक़्तु। इंशा तलबी चइबो अहिड़ी शइ खे चाहणु जेका वक़्त तलब हासिल न हुजे। व गैर तलबी, ऐं इंशा गैर तलबी जी तारीफ़ मा लैसा कज़ालिक, जेको अहिड़ी तरह न हुजे, यानी वक़्त तलब उहा शइ हासिल हुजे। पहिरें अल अव्वल, पहिरियों क़िस्म कहिड़ो आहे इंशा जो? इंशा तलबी। उहो चए थो त अल अव्वल जेको पहिरियों क़िस्म आहे यानी इंशा तलबी, उहो यकून हूंदो आहे बिखम्सति अश्याइन, 5 शयुनि सां। अम्र, इनखे तव्हां अमरो बि पढ़ी सघो था, अमर बि पढ़ी सघो था, अमरे बि पढ़ी सघो था, 3 एराबूं इन ते अची सघनि थियूं। बिखम्सति अश्याइन, अल अम्र,
ज़ेर पढ़ंदो त पोइ इहो बदल थींदो अशिया इन खां पंज शयूं। उहे पंज शयूं कहिड़ियूं पोइ बदल जे ज़रिए हर हिक खे बयानु कंदो। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे अम्र रफ़ा पढ़ो त पोइ थींदो अल अव्वल अम्र व सानिहा नही, यानी मुब्तदा मुक़दर करी पोइ इन जी ख़बर बनाईंदो। पंज शयूं, पंजनि मंझां अल अव्वल अम्र व सानिहा नही व सालिसहा व राबिहा व खामिसहा अव्वलहा अल अम्र। ठीक है। ऐं जेकॾहिं हिन ते तव्हां नसब पढ़ो त पोइ वरी इहो ई पोइ इन खां पहिरियां फ़ेल मुक़दर करंदो अनी मुराद वठां अम्र अम्र खे व नहीय नहीय खे वल इस्तफहाम अनी इस्तफहाम इस्तफहाम खे मां मुराद वठां। ठीक है। एरा को ट्रे थी सघनि। चई त इंशा जेको तलबी आहे उहो पंजनि शयुनि सां हासिल थींदो आहे। कहिड़ियूं पंज शयूं? अमर नही इस्तिफाम तमन्नी ऐं निदा सां। उन मां पहिरियों कहिड़ो आहे? अमर। ठीक है। इंशा तलबी पंजनि शयुनि मां हासिल थींदो। पंजनि मंझां पहिरियों आहे अमर। हाणे अमर जी तारीफ़ करे रहियो आहे जेको सबक में। अमल अमर फहुवा तलबुल फ़इल अला वजहिल इस्तिला। इहा तारीफ़ आवां उसूल शाशी में भी पढ़ी आया। अमर चइबो आहे तलब करण कंहिं फ़इल खे अला वजहिल इस्तिला, वॾे हुजण जे तरीक़े ते। यानी कि अमर शाके चइबो? फ़इल खे तलब करण वॾे हुजण जे तरीक़े ते। अमल अमर फहुवा तलबुल फ़इल अला वजहिल इस्तिला। अमर जी तारीफ़ है। अमर शाहे वो तलब करण कंहिं फ़इल जो अला वजहिल इस्तिला। इस्तिला उलू, उलू माना बुलंदी, वॾो, वॾे हुजण जे तरीक़े सां फ़इल खे तलब करण। मिसाल को बादशाह आहे, अगर उहो पंहिंजी राइया खे को हुकुम थो ॾिए त इहो अला वजहिल इस्तिला आहे, उहो बुलंद आहे, वॾो आहे, उहो पंहिंजी राइया खे को हुकुम ॾिए थो त इहो वॾे हुजण जी, सरदार हुजण जे तरीक़े सां इहो हुकुम आहे। या वालिद पंहिंजी औलाद खे हुकुम ॾिए थो त इहो अला वजहिल इस्तिला अमर आहे। या उस्ताद शागिर्द खे को कम जो हुकुम ॾिए थो त इहो अला वजहिल इस्तिला आहे। माना पाण खे वॾो सम्झी करे कंहिंखे को हुकुम ॾियणु, इनखे चइबो आहे अमर। हाणे अमर जेको आहे उहो चइनि सीगनि सां हासिल थींदो आहे। घणनि सां? वलहु अरबअ सीगन। अमर चइनि सीगनि सां हासिल थींदो आहे। पहिरियों फ़इल अमर सां हासिल थींदो। ये मिसाल खुज़िल किताब बेकुव्वतिन, खुज़ इहो अमर आहे। अमर मारूफ जो गर्दान में जाए। ॿियो सीगो कहिड़ो? फ़इल मुज़ारे जेको मक़रून बिल लाम हूंदो। यानी फ़इल मुज़ारे जो सीगो हूंदो जंहिं ते लाम अमर जो मिलियल हूंदो, दाख़िल हूंदो। मिसाल जीअं ले युनफिक, युनफिक इहो फ़इल मुज़ारे आहे, इन ते लाम दाख़िल थियो युनफिक। ये यज़रिब फ़इल मुज़ारे आहे, उन ते अमर लाम दाख़िल थियो थी ले यज़रिब। यानी अमर गायब जो, वो वही अमर हाज़िर जो मिसाल ॾिने। ले युनफिक ज़ू सअतिन मिन सअतिही, भली ख़र्च करे ताक़त वारो पंहिंजी ताक़त जे मुताबिक़। टियों जेको आहे अमर, टियों सीगो जेको जंहिंसां अमर हासिल थींदो आहे उहो आहे इस्म फ़इल जेको अमर जी माना में हुजे। असां इहो पढ़ी आया आहियूं त इस्म फ़इल जेको हूंदो आहे उहो ॿिनि तरीक़नि जो हूंदो आहे। हिकिड़ा इस्म फ़इल उहे हूंदा आहिनि जेके फ़इल माज़ी जी माना में हूंदा आहिनि, ॿिया इस्म फ़इल उहे हूंदा आहिनि जेके अमर जी माना में हूंदा आहिनि। त अहिड़ो इस्म फ़इल हुजे जेको बेमाना अमर जे हुजे त उहो बि, उन सां बि अमर जो सीगो हासिल थींदो आहे। मिसाल जीअं हय्या अलल फलाह या हय्या अलस सलाह। इहो हय्या इहो इस्म फ़इल आहे जेको अमर जी माना थो ॾिए, अचो कामयाबी जे तरफ़। उन में माना अमर वारी आहे न, पर इहो आहे इस्म फ़इल जेके जंहिंमें अमर जी माना आहे। चौथों आहे सीगो अमर जो अहिड़ो मस्दर जेको
फ़इल अम्र जे काइम मक़ाम हुजे, अहिड़ो मस्दर जेको फ़इल अम्र जे काइम माना हुजे मस्दर उन में उहो अम्र वारी माना उहो जी। मिसाल जीअं सायन फिल ख़ैर माना भलाई कोशिश करण भलाई में, असल में इहो माना भलाई में तू कोशिश कर। असल में इन का पहिरां फ़इल मुक़द्दर आहे अम्र जो, इस उ सायन फिल ख़ैर कोशिश कयो तव्हां भलाई जी कोशिश करण। उन का पहिरां अम्र मुक़द्दर आहे, सो उन जे करे इहो माना उहा ॾिए थो। तर्जुमो कयो अमल अम्र पर अम्र फहुव तलबुल फ़इल अला वजहिल इस्तिलाह, अम्र उहो आहे तलब करण कंहिं फ़इल जो अला वजहिल इस्तिलाह वॾाई वारे तरीक़े ते। वलहु अरबअ सियगिन ऐं उन जे वास्ते 4 सीगा आहिनि फ़इल अम्र जो। मिसाल जीअं खुज़िल किताब बिकुव्वतिन सूरह मरियम, वल मुज़ारिइल मक़रून बिल्लाम ऐं उहो मुज़ारि जेको मिलियल हुजे लाम सां। मिसाल जीअं लियुनफ़िक़ ज़ू सअतिन मिन सअतिही। टियों इस्म फ़इल अल अम्र जेको अम्र जी माना में हुजे। मिसाल जीअं हय्या अलल फलाह अचो कामयाबी जे तरफ़। वल मस्दर नाइब अन फ़इलिल अम्र ऐं मस्दर नाइब माना जेको काइम मक़ाम हुजे अन फ़इलिल अम्र अम्र वारे फ़इल जे। मिसाल जीअं सायन फिल ख़ैर कोशिश कयो तव्हां भलाई में। अॻिते वरी इहो सुभाणे पढ़ंदासीं जंहिं में इहे थी वियो अम्र जी हक़ीक़ी माना। अॻिते वरी अम्र मजाज़ी कहिड़नि मानाउनि में इस्तेमालु थींदो आहे पोइ उहो सबक़ु हलंदो।